أولئك على هدى من ربهم وأولئك هم المفلحون. ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم ويتخذها هزوا أولئك لهم عذاب مهين. وإذا تتلى عليه آياتنا ولى مستكبرا كأن لم يسمعها كأن في أذنيه وقرا فبشره بعذاب أليم. إن الذين آمنوا وعملوا الصالحات لهم جنات النعيم خالدين فيها وعد الله حقا وهو العزيز الحكيم. خلق السماوات بغير عمد ترونها وألقى في الأرض رواسي أن تميد بكم وبث فيها من كل دابة وأنزلنا من السماء ماء فأنبتنا فيها من كل زوج كريم. صدق الله العلي العظيم. اللهم صل على سيدنا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وبارك وسلم تسليما كثيرا كثيرا. اللہ تبارک و تعالیٰ جو فضل و احسان سے ہو اللہ سے نماز ادا کرنے جی توفیق عطا فرمائی. قرآن پاک جی سورہ لقمان جی ابتدا ہے. حضرت لقمان اللہ تبارک و تعالیٰ جو پیارو بانو ہوयो اللہ تبارک و تعالیٰ کے ڈاڈو پیارو ہوयो ان جے عملن جے کرے اللہ پاک ان جو واقعو قرآن جے اندر ذکر کرنو فرماयो. حکیم لقمان جے نالے سا مشہور आहे, نبی کون ہوयो البتہ جڑی طرح حضرت مریم جو اللہ سے قرآن کے اندر ذکر فرماयो ان جے پاک دامنی جے کرے ان جے نیک عملن جے کرے اللہ پاک حضرت لقمان جو بھی قرآن کے اندر ذکر کرنو فرماयो حکیم لقمان جو. حکیم لقمان جے نالے سے اللہ سے قرآن کے اندر پوری صورت ذکر کرنو فرمائی. ان جو ہکڑو وجہ ہوयो تا حضرت لقمان پنجی اولاد کے جے سو نصیحتوں تے مشہور آہن پر ان ما سب کھان اہم جیکا نصیحت ہے تو وہ نصیحت ہے تو پنجی اولاد کے حکیم لقمان چیو تو تما اللہ سے گڈ کدیں بھی کنکھے شریک نہ کندا کयो. لقمان لابنه وهو يعظه يا بني لا تشرك بالله ان الشرك لظلم عظيم. حضرت لقمان پنجی اولاد کے چیو اے منجا بچڑو تما کا بیو گناہ تھے پر خاص کرے شرک جو گناہ تما کا نہ تھے. شرک وڈے میں وڈو ظلم ہے, شرک وڈے میں وڈی تباہی ہے, وڈے میں وڈو ظلم ہے. اللہ تبارک و تعالیٰ کے شرک تمام ناپسندیدہ گناہ ہے. ॿिया बि गुनाह आहिनि पर इहो हिकिड़ो अहिड़ो गुनाह आहे जेकॾहिं कंहिंजे अंदरि शिरक जो ज़रो बि हूंदो त उहो इंसानु अल्लाह तबारक व ताला जे इन नेमतुनि खां आख़िरत जे अंदरि महरूम रहंदो. हज़रत लुक़मान जे इन ख़ासि वाक़े खे अल्लाह से क़ुर जे अंदरि ज़िक्र फरमाए त पंहिंजी औलाद खे अहिड़े क़िस्म जी हज़रत लुक़मान नसीहत कई. सूरह लुक़मान मक्की सूरतुनि मां आहे, हिजरत खां अॻु में नाज़िल थींदड़ सूरतुनि मां इहा सूरत आहे. इन सूरत जी इब्तिदा में अल्लाह तबारक व ताला इन जो आयतूं आहिनि 34 रुकू आहिनि. इन जा 4 ही पहिरें रुकू जी इब्तिदा आहे. अलिफ लाम मीम हरूफ मुक़त्ताअत सां इन सूरत जी इब्तिदा आहे. ऐं हरूफ मुक़त्ताअत क़ुरान मुक़द्दस जा उहे अजाइबात आहिनि ऐं उहे लफ़्ज़ आहिनि जिन जी हक़ीक़ी माना मुराद अल्लाह जी ज़ात खे इल्मु आहे. बाक़ी मुफ़स्सिरनि इन जे लाइ ईअं बि लिखियो आहे त अलिफ मां मुराद अल्लाह जी ज़ात ऐं लाम मां मुराद जिब्राइल अलैहिस्सलाम ऐं मीम मां मुराद मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम. माना अल्लाह तबारक व ताला जिब्राइल अलैहिस्सलाम जे ज़रिए सां हिन किताब खे नाज़िल फरमायो मुहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां. ऐं वरी उन किताब जी तारीफ़ कंदे अल्लाह पाक फरमायो त तिल्क आयातुल किताबिल हकीम. इन जे अंदरि आयतूं आहिनि वॾियूं हिकमत वारियूं. इहे हिकमत वारियूं आयतूं आहिनि. अल्लाह तबारक व ताला इन जे अंदरि हिकमत बयानु फरमाई. इंसान जीअं दुनिया जे अंदरि हिकिड़ा मामलात जेके आहिनि आर्डर जा हुजनि, अमर हुजे नही हुजे, पोइ उन में कॾहिं कामयाबी कॾहिं नाकामी, अल्लाह पाक अमर ऐं नही जा बि हुक्म क़ुर जे अंदरि फरमाया. पर वरी आयतुनि जे अंदरि रब साईं हिकमत बि बयानु फरमाई. हाणे हिकमत कीअं? मिसाल जे तौर ते अल्लाह तबारक व ताला ज़मीन आसमान जा मिसाल ॾेई करे फरमाई त ख़लक़ समावाति बग़ैर अमदिन तरौनहा. फरमाई त ॾिसो त अल्लाह पाक हिन आसमाननि खे बिना थंभे ऐं तूणी जे बीहारणु फरमायो.
हज़ारे लखे करोड़े साल थी विया इन में इंसान सोचे अल्लाह तबारक व तआला जी हिकमत इन में ॾिसो त रब साईं पंहिंजी इन ख़िलक़त खे पंहिंजे करिश्मे खे पंहिंजी कुदरत खे अल्लाह साईं कीअं आम इंसान जे मथां ज़ाहिर करणु फरमाए थो। इहे मिसाल ॾेई करे अल्लाह इन्हनि सभिनीनि मां हिकिड़ो मक़सदु सम्झायो, उहो मक़सदु आहे त तव्हां सभिनीनि जो मालिक अल्लाह आहे, तव्हां सभिनीनि जो पैदा कंदड़ अल्लाह आहे, जंहिंजे करे जॾहिं हर शइ जो मालिक ऐं ख़ालिक अल्लाह आहे त तव्हां सभिनीनि जी इबादत जो हक़दार बि उन अल्लाह जी ज़ात आहे। मक़सदु फिरीगिरी करे वञी इहो ई थो फरमाईंदा तिल्क आयातुल किताबिल हकीम हुदन व रहमतन लिल मुहसिनीन। इन्हनि आयतुनि जे अंदरि हिदायत आहे, रहमत आहे लिल मुहसिनीन, उन्हनि जे लाइ जेके इन खे सुहिणो करे अदा कंदा। क़ुर पाक सां जेको सुहिणो कंदो, जीअं चवंदा आहिनि न इंसान अब्दुल एहसान, इंसान जेको एहसान जो बानो हूंदो आहे। तव्हां के इंसान सां एहसान कंदा त उहो पंहिंजो पाण तव्हांजे माता थी वेंदो, तव्हांजे साम्हूं अदब सां पेश ईंदो, तव्हां सां अख़लाक सां पेश ईंदो। बाक़ी जेकॾहिं इंसान सां जेकॾहिं माण्हू बदअख़लाक़ी सां पेश ईंदो, या मां ॾिसंदा त जमात में अक्सर उसूल इहो सेखारींदा आहिनि त माण्हू नरमीअ सां, अख़लाक सां, बर्दाश्त सां, सब्र सां पेश अचे। अल्लाह तबारक व तआला इन एहसान खे जेको आहे हिन हिदायत जो रहमत जो ज़रियो बनाइणु फरमाई तव्हां क़ुर सां एहसान कंदा, तव्हां क़ुर सां सुहिणो सलूक कंदा, तव्हां क़ुर जो अदब कंदा ऐं क़ुर जे ताल्लुक़ जे करे, क़ुर जे ताल्लुक़ जे करे उन्हनि सां जिन जो ताल्लुक़ आहे क़ुर सां, जीअं अल्लाह जे घर जो ताल्लुक़ आहे अल्लाह जे क़ुर सां, मदरसनि जो ताल्लुक़ अल्लाह जे क़ुर सां, दीन जे इन फैलाइण जो ताल्लुक़ अल्लाह जे क़ुर सां। तंहिंजे करे तव्हां ॾिसंदव त आम माण्हुनि में जेकॾहिं को माण्हू दीनदार जी इज़त कंदो, छाजे करे त इन जो ताल्लुक़ आहे अल्लाह जे क़ुर सां। अल्लाह तबारक व तआला उन जे क़ल्ब जे अंदरि इन रहमत जे करे, जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया त कुन आलिमन औ मुतअल्लिमन औ सामिअन औ मुहिब्बन वला तकुन खामिसा। फरमायूं त या त आलिम थी पओ, या त वरी सिखंदड़ थी पओ, या वरी तव्हां ॿुधंदड़ थी पओ टे दर्जे में, ऐं चौथे दर्जे में जेकॾहिं तव्हां खां इहे टई कम नथा पुॼनि, आलिम बि नथा थी सघो का बि वजह आहे, सिखंदड़ बि नथा थी सघो का वजह आहे, ॿुधंदड़ बि नथा थी सघो का वजह आहे, फरमाईं त चौथे नंबर ते इहो आहे त तव्हां हुननि सां मुहबत कंदड़ बणिजी पओ। अल्लाह तबारक व तआला इन जे सदके तव्हांखे इन जो फैज़ जेको आहे नसीब करणु फरमाईंदो। इहो फैज़ आहे, इहो ताल्लुक़ आहे। जीअं औलाद जेकॾहिं पीउ जो अदब कंदी, एतिराम कंदी त औलाद खे अबे अम्मा जो फैज़ बि मिलंदो। पर जेकॾहिं औलाद पंहिंजो हिसाब किताब अदालत वांगुरु, जज वांगुरु कयूं बीठी हूंदी पंहिंजे वालिद साहिब सां, पंहिंजी अमड़ सां, त पोइ उनखे कॾहिं बि फैज़ हासिल कोन थींदो। छाजे करे इहे शख़्सियतूं ऐं इहे जेके अल्लाह जा जेके कलाम आहिनि, इहे अहिड़ा आहिनि जिन सां माण्हू एहसान सां हलंदो त पोइ हिदायत बि मिलंदी, त रहमत बि मिलंदी। त इन जो तव्हां नतीजो ॾिसंदा दुनिया में। ऐं असांखे दुनिया जी जेका तालीम आहे उन्हनि जेको आहे असांखे इन्हनि शयुनि खां ख़ारिज करे छॾियो, परे करे छॾियो। उन्हनि इहो ॾेखारियो अथव जेकॾहिं पीउ तोसां अख़लाक सां ॻाल्हाए त तूं बि ॻाल्हाए, पीउ तोसां अख़लाक सां न ॻाल्हाए त तूं बि अखियूं न करे। माना दुनिया जी तालीम इहो सेखारियो, पर क़ुर इहो सेखारियो त न एहसान सां हर जॻह ते अदल ऐं इंसाफ़ वारो जेको आहे तराज़ू न टंगे बीह रहिबो, बल्कि बर्दाश्त वारो मामिलो ऐं सब्र वारो मामिलो, जाते जेके शख़्सियतूं आहिनि ऐं जेके अल्लाह तबारक व तआला सां ताल्लुक़ वारा आहिनि, उते जेकॾहिं बर्दाश्त सां, ताल्लुक़ सां, दॿिजी करे हलण सां, किथे जेकॾहिं सुलह जे लाइ पाण खे दॿिजणो पए थो त उन दॿिजी करे हलण सां अल्लाह तबारक व तआला वरी उन्हनि शयुनि जो नूर उन्हनि शख़्सनि खे अता फरमाईंदो आहे। तंहिंजे करे फरमाईंदा हिदायत बि मिलंदी ऐं रहमत बि मिलंदी उन्हनि खे जेके एहसान कंदड़ आहिनि। अल्लाह सां जीअं हदीस पाक में बि अचे थो त तव्हां सिर्फ़ नमाज़ खे अदा न कयो, बल्कि तव्हां नमाज़ खे एहसान सां अदा कयो। हिकिड़ो त नमाज़ आहे जीअं टोंगा हणी करे माण्हू नमाज़ पढ़ी वरी हलियो वञे, इहो बि अदा करणु आहे, अल्लाह पाक इहा क़बूल करणु फरमाईंदो। पर ॿियो आहे उन सां सुहिणे नमूने सां अज़ान जे वक़्त में अची करे माण्हू मस्जिद में अची हाज़िर थिए, सुनत पढ़े, ज़िक्र करे, नमाज़ जी तयारी में वेहे, वरी साईं अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरे, हुनजो हक़ पूरो करे वञे त वरी पोइ हिन इबादत जो वरी मज़ो पंहिंजो आहे। बराबरि फरमाईंदा अल्लज़ीन युक़ीमून सलात, ऐं एहसान कंदड़ उहे आहिनि जेके नमाज़ खे क़ाइमु कंदा। पहिरियों उसूल नमाज़ खे क़ाइमु कंदा। फरमाईंदा वयुतून ज़कात, हाणे इन्हनि जो हर कंहिंजो तफ़सीर तमामु घणो आहे। फरमाईंदा अल्लज़ीन युक़ीमून सलात, जेके नमाज़ खे क़ाइमु कनि था। क़ुर इहे न फरमायो त जेके नमाज़ खे पढ़नि था। तंहिंजे करे नमाज़ खे क़ाइमु करणु मक़सदु आहे, नमाज़ खे पढ़णु मक़सदु न आहे। पढ़णु चइबो आहे माना जान छॾणु, बाबा आयो ॿ टे जेके सजदा ॾेई करे वरी ॻोल्ही। नमाज़ खे क़ाइमु करण जो मतिलबु इहो आहे उनखे उनजे हक़ जे मुताबिक़ अदा करणु, इनखे चइबो आहे नमाज़ खे क़ाइमु करणु। फरमाईंदा वयुतून ज़कात, मालदार आहे त वरी ज़कात खे बि ॾियनि था। ऐं टे नंबर ते उसूल फरमाईंदा हुम बिल आखिरति हुम यूक़िनून, फरमाईंदा इहे आख़िरत जे ॾींहं ते ईमान रखंदा। आख़िरत जे ॾींहं ते ईमान वारो चए पियो हुनखे अॼु आख़िरत जे ॾींहं ते एॾो यकीन हुजे जो उनखे दुनिया जी ज़िंदगी बि ख़्वाब लॻणु लॻे। दुनिया जी ज़िंदगी कॾहिं बि ख़तम थी सघे थी, इंसान खे पोइ आख़िरत जे अंदरि पोइ इहो दुनिया में ईअं सम्झो ख़्वाब ॾिसंदासीं, हा बाबा असां बि ज़िंदगी गुज़ारींदासीं, हिननि रस्तनि ते गुज़रंदा हुआसीं, अहिड़ा मामलात कंदा हुआसीं, अहिड़ियूं नमाज़ूं पढ़ंदा हुआसीं, अहिड़ियूं सुस्तियूं कंदा हुआसीं, अहिड़ा असांजा प्रकार अहिड़ा अमल हूंदा। इहे सभु जेके आख़िरत जे अंदरि ख़बर हली करणी पवंदी ऐं आख़िरत जे अंदरि अल्लाह तबारक व तआला सभिनि अमलनि जो हिसाब वठंदो।
फरमाइए टे यकीन जूं ॻाल्हियूं, हिकु नमाज़ खे क़ाइम करणो, ॿियो ज़कात खे अदा करणो, मालदार आहे ग़रीब जे मथां त ज़कात वठण ॾियण न आहे, ऐं टे नंबर ते आख़िर जे ॾींहं ते यकीन। उलाइका अला हुदन मिन रब्बिहिम, अल्लाह फरमाए त जिन जे अंदरि इहे टे ख़सलतूं आहिनि, इहे हिदायत वारा आहिनि पंहिंजे रब जे तरफ़ खां। व उलाइका हुमुल मुफ़्लिहून, फरमाईंदा इहे बाना कामयाबी वारा आहिनि। जीअं आज़ान जे अंदरि ईंदो न हय्या अलल फलाह, अचो कामयाबी जे तरफ़। ومن الناس من يشتري لهو الحديث ليضل عن سبيل الله بغير علم, माण्हुनि मां केतिरा ई माण्हू अहिड़ा आहिनि जेके ख़रीद कनि था बुराइनि खे, लाभ लाभ खे। तव्हां ॾिसो त केतिरा माण्हू जेके आहिनि लाभ लाभ खे हिन वक़्त में हिते जेको क़ुरान हले थो, पर केतिरा माण्हू अहिड़ा आहिनि जेके लाभ लाभ में, के टीवी ॾिसण में, के मोबाइल में खेॾण में, के जेके रांदियूं खेॾण में, के गाना ॿुधण में पंहिंजो टाइम पास कनि। हिन वक़्त में त को माण्हुनि जो कमु आहे कोन। हिन वक़्त में माण्हू जेके आहिनि पंहिंजा टाइम पास कनि, ताजो के वक़्त में लाभ लाभ इहो ई आहे, माण्हू टीवी जे साम्हूं वेही करे टाइम खे पास करे, कचहरियूं करे, साईं मुंहिंजे चवां पाण में सिगरेट थो खाए वेही कचहरियुनि में पंहिंजा टाइम पास करे। इहे सभु जो सभु उहे आहिनि जिन लाभ खे ख़रीद कयो ऐं ग़लति ॻाल्हियुनि खे ख़रीद कयो। लियुदिल्ल अन सबीलिल्लाह, फरमाईंदा इहे इंसान जे साम्हूं शैतान अहिड़ा औज़ार ठाहिया आहिनि ताकि इन्हनि खे अलाह जे रस्ते खां इहे रोके वेही रहनि। लियुदिल्ल अन सबीलिल्लाह, त अलाह जे रस्ते खां रोके वेही रहनि। जीअं हदीस पाक में अचे थो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन्हनि रांदियुनि जी इजाज़त ॾियणु फरमाई जंहिंजे अंदरि तमाशो ऐं सम्झो त फर्ज़नि जी ममानियत न हुजे। जीअं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तीरंदाज़ी जी इजाज़त ॾियणु फरमाई आहे, पाण बि सिखंदा, साहबा खे बि सेखारींदा, ऐं फरमाइनि त पंहिंजी घरवारीअ सां माना ख़ुशि तबई करणु, फरद करणु, ख़ुशि तबई करणु, इहा बि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुनत आहे। असां वटि इन्हनि शयुनि खे सुनत न आहे सम्झंदो। असां जेकॾहिं घरवारी सां ख़ुशि थी करे ॻाल्हाईंदा आहियूं, चवंदा त चमचो आहे पंहिंजी घरवारी जो, हालांकि पंहिंजे घर वारनि सां जेको सुहिणो सलूक कंदो अल्लाह तबारक व तआला उनजे घर में रहमत नाज़िल करणु फरमाईंदो, जेको अव्हांजी ज़िंदगी जो हिसो आहे। हाणे उन सां जेकॾहिं माण्हू ॾाढो फिरोन थी करे हलंदो त पोइ इहो इंसान कॾहिं बि कामयाबु न थींदो। इहे लाभ लाभ जेके आहिनि इहे जाइज़ आहिनि, ऐं उहे लाभ लाभ जाइज़ आहिनि जेके कॾहिं बि फ़राइज़ जे रस्ते में रुकावट न विझनि। जेकॾहिं को माण्हू फुटबॉल थो खेॾे पंहिंजे जिस्म खे तंदुरुस्त बनाइण जे लाइ, इन जे लाइ त जीअं मां जिहाद जे लाइ वक़्त सां इस्लाम खे ज़रूरत पए त मां कमु अचां, त पोइ इहो खेॾणु जाइज़ आहे। पर नमाज़ जो वक़्तु अचे त वरी नमाज़ ते अची करे हाज़िर थिए, ऐं जेकॾहिं का बि ज़रूरत जो कमु हुजे उन ते हाज़िर, जंहिंमें शर्त शुरूत न हुजे, नाजाइज़ कमु न हुजे, उहो लाभ ऐं लाभ जाइज़ आहे। बाक़ी जंहिंमें शर्त शुरूत हुजे, नाजाइज़ कमु हुजे, जीअं तव्हां ॾिसो त अक्सर जेके आहिनि क्रिकेट जूं रांदियूं हलंदियूं, उते जेके आहिनि रनू ऐं मर्द गॾु वेठा हूंदा, अधु जेके आहिनि उघाड़ा, ऐं न नमाज़ जो ख़्यालु न छा न नमाज़ जी छुटी, इहे लाभ लाभ जेके आहिनि बिल्कुलु नाजाइज़ आहिनि। लाभ लाभ उहे जाइज़ आहिनि जंहिंमें शरीयत जी पाबंदी हुजे ऐं उन जे अंदरि कंहिं बि क़िस्म जे नमाज़ ऐं फ़राइज़ जे रुकावट जो को बि सबबु न हुजे, त पोइ इहो लाभ लाभ जाइज़ आहे। फरमाईंदो मिन अन्नास मन यश्तरी, माण्हुनि मां केतिरा अहिड़ा आहिनि जिन ख़रीद कयो लाभ ऐं लाभ खे ग़लति ॻाल्हियुनि खे, लियुदिल्ल अन सबीलिल्लाह बग़ैर इल्मिन, ताकि माण्हुनि खे अलाह जे रस्ते खां रोकनि बेइल्मी जे करे, जाहिलियत जे करे। उन्हनि खे ख़बर न आहे त असां अहिड़ो कमु कयूं था जेको कमु ईअं सम्झो त बेख़बरी में असांजे लाइ वबाल जान बणिजे थो। जेकॾहिं माण्हू लाभ ऐं लाभ जे अंदरि, जीअं हिकिड़ो मिसाल ॾियां त कंहिंखे माण्हू दावत हींअर अॼु क्रिकेट आहे, हल तारी क्रिकेट ॾिसंदासीं। हाणे क्रिकेट जे सहारे में नमाज़ूं बि वयूं, फ़राइज़ बि विया, घर वारनि जा जेके हुकूक अदा करणा हुया उहे बि विया। घर वारा वेठा मानी भाॼी जे लाइ परेशान, हमरा जेको आहे छोरनि सां गॾु क्रिकेट ॾिसण विया, त इहे लाभ ऐं लाभ जेके आहिनि इहे हराम आहिनि, इहे इन जे लाइ वबाल बणिजंदा। त हाणे इहो पंहिंजे लाइ बि नुक़सानु ऐं ॿिए जे लाइ बि नुक़सानु। ऐं फरमाईंदा इन जेको आहे शैतानगिरी खे पंहिंजे लाइ क़बूल कयो। उलाइका लहुम अज़ाबुम मुहीन, इहे उहे माण्हू आहिनि जिन जे लाइ इन हिमाक वारो ऐं दर्दनाक अज़ाब आहे, इहानत वारो अज़ाब आहे। वइदा तुतला अलैहि आयातुना, ऐं जॾहिं उन्हनि जे साम्हूं असांजूं आयतूं पढ़ी थियूं वञनि, वल्ला मुस्तकबिरन, पुठी ॾेई करे तकबुर करे हलिया था वञनि, पुठी ॾेई करे वॾाई करे। तव्हां ॾिसंदा त केतिरा ई माण्हू हालांकि क़ुरान पढ़ियो वञे उनखे को कमु बि न हूंदो, हिकिड़ा त माण्हू ईंदा कोन, उहे बि जेके आहिनि माण्हू, ऐं ॿिया वरी ईंदा अचण खां बाद में वरी को कमु बि न हुजे, मजबूरी बि न हुजे, हरू भरू, माना कंहिंखे इहो ज़हन में हुजे त मूं वटि त मालूमात आहे, ख़बर आहे, क़ुरान रोज़ाना वेठा ॿुधाइनि, त इहा तकबुर जी निशानी आहे। इहो तकबुर इनखे गुमराह करे छॾींदो। फरमाईं त वल्ला मुस्तकबिर, वॾाई करे पुठी ॾेई करे हलिया विया। कल्लम यस्माहा, ॼण त इहे क़ुरान खे ॿुधनि ई कोन था। हालांकि क़ुरान जो अदब ऐं एतिराम त इहो आहे, इन क़ुरान खे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़बान सां पढ़ियो वेंदो हुयो। अल्लाह जा रसूल हिन दुनिया खां छॾे विया, हाणे त ज़ाहिर आहे क़ुरान खे जेके असां अवां जहिड़ा गुनाहगार इंसान वेठा पढ़ंदा, हाणे त अल्लाह जा नबी त कोन ईंदा। इन क़ुरान खे असां अवां पढ़ंदासीं वेही करे अल्लाह तबारक व तआला। पर क़ुरान मां मुराद मां पुठी ॾियणु उहो आहे जेको इंसान क़ुरान खे सम्झे न, उनखे अहमियत न ॾे, उन ते अमल ई न करे। फरमाईंदो वल्ला मुस्तकबिर, पुठी ॾेई करे हलिया वञनि। कल्लम यस्माहा कअन्न फी उदनैहि वक़रा, त तव्हां ॾिसो त दुनिया में माण्हू जेके आहिनि दोहिड़नि जे पोयां ऐं लग़वियात जे पोयां उन्हनि खे ॿुधण जे लाइ तयार, बाक़ी क़ुरान ॿुधण जे लाइ जेको उन्हनि खे तप चढ़े, ॼण त उन्हनि जे कननि में कअन्न फी उदनैहि वक़रा, फरमाईं त ॼण उन्हनि जे कननि में बोड़ा पियल आहिनि। फबश्शिरु बिअज़ाबिन अलीम, क़ुरान उन्हनि जे लाइ हिकिड़ो दड़को ॾींदे फरमाईं त उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॾियो, दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी। इन्नल्लज़ीन आमनू व अमिलुस सालिहात, ऐं जिन माण्हुनि ईमान आंदो, वरी ईमान वारनि जी अल्लाह पाक जो कानून आहे त जॾहिं अल्लाह साईं नाफ़रमाननि खे दड़को ॾींदो आहे त वरी फर्माबरदारनि खे अल्लाह पाक वरी ख़ुशख़बरी ऐं बिशारत ॾियणु फरमाईंदो आहे।
फरमाए इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात, जिन माण्हुनि ईमान आंदो ऐं अमल कया सालिह, लहुम जन्नातुन नईम। ईमान आने खां बाद में अमल सालिह भी ज़रूरी आहिनि, सिर्फ़ ईमान न बल्कि ईमान सां गॾो गॾु वरी अमल सालिह बि हुजनि। फरमाए उन्हनि जे लाइ नेमतुनि वारा बाग़ आहिनि, ख़ालिदीन फ़ीहा, ऐं उन नेमतुनि वारे बाग़ में हमेशह रहंदा। वअदल्लाहि हक़्क़ा, फरमाई त ईअं न सम्झिजो त ही वाइदो कूड़ो आहे, फरमाई त रब जे क़ुरान जो वाइदो, अल्लाह जो वाइदो सचो आहे। वहुवल अज़ीज़ुल हकीम, रब ज़बरदस्त हिकमत वारो आहे। ख़लक़स समावाति बिग़ैरि अमदिन तरौनहा, अल्लाह से पैदा करण फरमायो आसमाननि खे बग़ैर थंभे धुनी जे, तव्हां ॾिसो था हिन खे। वअल्क़ा फ़िल अर्दि रवासिया, फरमाई त ज़मीन में अल्लाह पाक इन जबलनि खे खोड़ण फरमायो, अन तमीद बिकुम, ताकि तव्हां जे लाइ मज़बूत ऐं सिधा थी करे बीहनि। वबथ फ़ीहा मिन कुल्लि दाब्बा, फरमाई त इन ज़मीन में अल्लाह पाक वरी जानवरनि खे चरनि परनि खे अल्लाह से फैलाइण फरमायो। वअनज़लना मिनस समाइ माअ, फरमाई वरी आसमान खां अल्लाह से पाणी खे नाज़िल करण फरमायो। फअंबतना फ़ीहा मिन कुल्लि ज़ौजिन करीम, फरमाई त पोइ असां फुटायोसीं इन पाणी जे ज़रिए सां हर शइ खां जोड़ा जोड़ा। अल्लाह तबारक व तआला पंहिंजी मर्ज़ी सां, तव्हां ॾिसो ज़मीन में अॼु बि तव्हां नज़र कंदा त वणनि में बि जोड़ा जोड़ा, जानवरनि में बि जोड़ा जोड़ा, इंसाननि में बि जोड़ा जोड़ा, हर शइ जे अंदरि जोड़ा जोड़ा, हर शइ जे अंदरि तव्हांखे नर ऐं माद मिलंदो। हादा ख़ल्क़ुल्लाह फ़अरूनी, अल्लाह से आख़िर में फरमायो, रुकन जे आख़िर में फरमाई त ये अल्लाह जी ख़िलक़त आहे, सब जो सब असांखे ॾेखारियो त अल्लाह तबारक व तआला जे मुक़ाबले में बि कंहिंजी ख़िलक़त का अहिड़ी शइ आहे छा? मादा ख़लक़ल्लज़ीन मिन दूनि, का अहिड़ी का शइ अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिं पैदा कई हुजे? फरमाई बल ज़ालिमून फ़ी ज़लालिम मुबीन, फरमाई त इहे माण्हू वॾा ज़ालिम आहिनि जेके अल्लाह खां सवाइ ग़ैरनि जी इबादत कंदा, इहे चिट्टी गुमराही जे अंदरि आहिनि। अल्लाह पाक खां दुआ आहे अल्लाह से क़ुरान खे सम्झण अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए।